दोस्तों हींअर इन यादगार महफ़िल जो ॿियो कलाम ॿुधंदासीं जंहिंजा ॿोल आहिनि वतन छॾियो मां वञा थो दिलबर हिते रहण लाचार आहे। तमामु पंहिंजे वक़्त जो ख़ूबसूरत कलाम आहे दोस्तो, ऐं हर माण्हू हिन खे पसंदि कयो दोस्तो। उषा जलाचांद चाहींदड़ अॼु ताईं ॿुधनि पिया हिन खे दोस्तो। हिन कलाम जो शाइर आहे फैज़ शाह, तमामु ख़ूबसूरत पंहिंजे वक़्त में शाइरी कई अथसि ऐं तमामु भली शाइरी आहे दोस्तो, असराइती शाइरी आहे। तव्हां ॿुधी ॾिसो उषा जलाचांद जी यादगार नायाब प्राइवेट महफ़िल वॉल्यूम नंबर 23 शानी तव्हां ॿुधी रहिया आहियो वॾेरे नूर मोहम्मद वसाण जे ताउन सां, जेको ॻोठ रावताणी ज़िले सांगड़ तालुके सिंजोरे जो रहवासी ऐं उस्ताद जलाचांड जो सचो शीदाई आहे दोस्तो। हिन कलाम जे लाइ फरमाइश कई आहे असांखे वॾेरे नूर मोहम्मद वसाण ॻोठ रावताणी ज़िले सांगड़ तालुके सिंजोरे मां, वॾेरे दिलावर वसाण ॻोठ सादिक वसाण ॼाम नवाज़ अली ज़िले सांगड़ खां, अब्दुल वहीद हाजाणो टंडे आदम खां, दीदार रिंद ऐं हाफ़िज़ मोहब्बत अली बुलेदी ओस्ता मोहम्मद बलूचिस्तान खां, शाइर अली अकबर सोलंकी ऐं फ़नकार अजब जलाल मीरपुर माथिले मां, मेहरदीन कोटवाल राजस्थान इंडिया खां, शाइर वकार अली भेलार साहब रानीपुर खां, ऐं असांजो पिरी प्यारो दोस्त जेको वकार साहब जो तमामु पगमट यार आहे रिज़वान अली मंगी साहब, जेको बहरिया टाउन कराची में रहे थो दोस्तो। इन जी बि फरमाइश आहे। अताउल्ला पहवर ऐं इक़बाल अहमद चन्नण इस्लामाबाद खां। दोस्तों मां सम्झां थो हीउ कलाम तव्हांखे बेहद पसंदि ईंदो। पसंदि अचे त वीडियो खे लाइक कजो, कमेंट्स कजो, दोस्तनि खे शेयर कयो ऐं अहिड़ियूं नायाब यादगार प्राइवेट महफ़िलूं ॾिसण जे लाइ मुंहिंजी चैनल खे ज़रूरु ॾिसो ऐं वीडियो खे लाइक कमेंट ज़रूरु कयो। ॾिसंदा रहो तव्हांजो पंहिंजो चैनल कामरान जानी सिंधी यूट्यूब ते। कलाम पुराणो आहे पर हीअ फरमाइश आहे गुलाम भटकरी तो वतन छॾियो मां वञा थो दिल पर हिते रहण लाचार वतन छॾियो मां वञा थो दिल हिते रहण लाचार पूरी खड़े था तुझो मुकारो तू तकरार पूरी खड़े था तुझो मुकारो तू तकरार छॾियो वञा थो दिल पर हिते रहण लाचार पेशकेश कामरान जानी सिंधी। खबर पई दिन पर लगनी अगर छॾे बि दे तूं सफ़ा पर मां मूंखे अॻी चयो ते अथई बुनियादी
ॾींदो आहे बराबरि पर माण्हू में नाले दान दुश्मन ख़ुशि थींदा आहिनि छा थो चए दुख मूंखे आहे इहो ई माण्हू में ना ॾींदा पर तोखे मूंखे विछड़ल सम्झी दुश्मन पिया ख़ुशि थींदा पेशकेश कामरान जानी सिंधी आखिरी साल दरवेश में जैसे बड़ी खुशी राहुल साजन चली तो के मकरूर करो अच्छा भी धोखा अगले दिन पर के तुमने मजबूर करो बड़ी खुशी राहुल साजन तो के मकरूर कलाम पूरो जो पर ॿियो जो छा